जी दी नालो छा है, छा मसलो आहे भेण? अदा असांजो नालो आहे ज़ीनत खशखेली। जी असांजो घर वारो पराई रोदरनि छोकिरी जी अॻुवा छोकिरी करे वियो आहे। हाणे उहो छोकिरी किथे बि अॻुवा करे वियो आहे, छा बि करे वियो आहे, उनमें असांजो को कसूर न आहे। असांजे बचनि खे को ख़र्चु नथो ॾिए, अञा बि धमकियूं ॾिए थो, मां तुंहिंजे पुट खे गोलियूं हणंदुसि गोॾनि वारी, तोखे हणी वेंदुसि। पुट जो नालो छा हुंदो? राजा जो नालो अथसि अदा। उनजी उमिरि घणी थींदी दादी? अदा 15 साल थी वेंदा, हाँ 20 साल खनि थी वेंदसि जी जी। उहो हाणे असांखे चवे थो त मां तव्हांखे मारींदुसि, को ख़र्चु कोन ॾिसि, तव्हांखे पाई बि कोन ॾिसि। अदा मुंहिंजा बच्चा रुली आहिनि, हे मुंहिंजो घरु आहे जेको बिना छित से मां उनजा बच्चा वठी धुप ते छपरी जे हेठां वेठी आहियां थी, ऐं असांखे को ख़र्चु वर्चु कोन थो ॾिए। अञा बि चए थो मां तव्हांखे मारींदुसि। रोदराणी जे मथां इल्ज़ाम हणे थो त चए थो त मां हिननि मूंखे मुंहिंजा घर जा सामान दाना बने, हिननि जो कुझु बि हिननि जो कोन भॻियो आहे। छोकिरी जॾहिं पीउ पंहिंजे पुट जो औलाद जो कोन थियो, हिन जो कीअं थींदो? इन छोकिरी ऐं ॿिया वाकिया बि अहिड़ा कया अथसि अदा, जेका ॿारहं छोकिरियूं खयूं अथसि, वरी उहा वापसी मोटर हिकिड़ी ॿबरनि जी लिगारियुनि छोकिरी खईं अथसि, पंहिंजी ख़ासकिली छोकिरी खईं अथसि। हाणे उन में वरी हिन छोकिरी खईं अथसि। इहो अदा असांजी अपील आहे, इनखे असांखे इंसाफ़ु खपे, इनखे ॿधियो विझे। ऐं ऐसो जॻह दादू ऐसो जॻह असांजी अपील आहे, ऐं मुराद अली साईं खे असांजी अपील आहे, जो ई ऐसो जॻह असांजी अपील आहे, असांजी मदद कयो, असांजी इंसाफ़ु कयो, असांजे बच्चनि जो ख़र्चु दर्ज ॾिरायो। हे मुंहिंजो नंढड़ो माज़ूर आहे, अञा को ख़र्चु कोन्हे, केरु अॼु कंहिंखे ॾिए थो, केरु बि कंहिंखे कोन्हे। मुंहिंजे अटे जी लप कोन्हे, शाम थिए थी, मुंहिंजा बचड़ा वठी खणनि था, वरी शाम जो पिनी सी अचनि था, उहा खाइनि पीअनि था। अॼु भाउ खे केरु कोन थो ॾिए, अदा कुझु नथो ॾिए। मुंहिंजो मुड़ुसु छॾे वियो आहे, जॾहिं पंहिंजा बच्चा छॾे वियो आहे, इन छोकिरी खे हथु कंदो, इनखे त हथु कोन कंदो न। माना हुनजी अॻु में बि शादी थियल? जी अदा हुनजी अॻु में शादी थियल आहे। अच्छा हा, वरी मूंखे वरितो अथसि, मुंहिंजा बच्चा छॾे वियो आहे। अहिड़ो अदा हो आहे, ऐं रुॻी धोखेबाज़ आहे, ऐं फिराड कंदो आहे, वीज़ानि जी फिराड कंदो आहे। इन्हनि जा फिराड करे हितां खयो थो वञे पैसा, उन फिराड करे हिते थो अचे, ऐं इन फिराड खे ॿधियो विझे। अदा इनखे असांखे इंसाफ़ु पंहिंजो खपे। अदा मुंहिंजो मुड़ुसु मुनीर, कुझु बि नुक़सानु थियो, मुंहिंजे बच्चनि खे नुक़सानु पुॻो, मूंखे नुक़सानु पियो, मुंहिंजो ज़िम्मेवारु मुनीर आहे, मुंहिंजो मुड़ुसु मुनीर आहे। ऐं वरी मुंहिंजी सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त हिन मूंखे इंसाफ़ु खपे, इन धोखेबाज़ खे ॿधे वञिजनिसि।